ओम शांति। अधिगम वाक्य 17/10/1981। सभी परिस्थितियों जो समाधान उड़ता पंछी था। अव्यक्त बाप दादा वतन निवासी सदा न्यारे सर्वजी प्यारे शिव बाबा चवंता। बाप दादा सभी बालन के नैनन जी भाषा द्वारा हिन लोक सां परे अव्यक्त वतनवासी ठाहिण जो इशारो ॾींदा आहिनि। बाप दादा सभी ॿारनि खे हाणे कहिड़ो इशारो था ॾियनि? ॿारनि खे नैननि जी भाषा द्वारा हिन लोक सां परे अव्यक्त वतनवासी ठहिण जो इशारो था ॾियनि। जीअं बाप दादा अव्यक्त वतनवासी आहे, उअं तव्हां बि तत्वनि जा वरदान तव्हांखे बि तत्वनि जो वरदान ॾियनि था। त वैसे बि कल्ह बाप दादा मिलनि न, त उहो बाप दादा मिलनि केरु अनुभव करे सघंदो? जेका ख़ुदि खे अव्यक्त वतनवासी सम्झंदा, त बाबा हुनजे लाइ तव्हांखे तत्वनि जो वरदान बि ॾियनि था। फ़रिश्तनि जी दुनिया में रहंदे हुए हिन साकार दुनिया में कर्म करण जे लाइ आया आहियो। वैसे त असां फ़रिश्तनि जी दुनिया में रहंदा आहियूं, लेकिन असां हिन साकार दुनिया में छो आहियूं? कर्म करण लाइ। कर्म करणु सिखणो आहे न भई। तव्हां हाणे हमेशह सभिनि जे लाइ सुठो सोचंदा आहियो, सभिनि सां ज्ञान युक्त ॻाल्हियूं कंदा आहियो, सभिनि खे पंहिंजे कर्मनि द्वारा गुणनि जो दान कंदा आहियो। ईअं ठही विया आहियो। तव्हांजी कोई निंदा स्तुति करे, मान अपमान करे, तव्हांजी कोई इंसल्ट करे, तव्हांजी कोई तारीफ़ करे, ठंडी गर्मी, बुख प्यास, मतिलबु हमेशह तव्हांजी समान स्थिति रहंदी आहे कि कॾहिं छा कॾहिं कंहिं तव्हांजी इंसल्ट करे छॾी त तव्हां दुखी थी वियो, कॾहिं तव्हांजी कंहिं वाह कई त तव्हां सुखी थी वियो, सुठो लॻियो। ईअं थींदो आहे कि समान स्थिति। कोई तव्हांखे गारियूं ॾिए, कोई तव्हांजी तारीफ़ करे, ॿई बराबरि। छो कि ॿई आत्मायूं शुद्ध आहिनि न। उहो पंहिंजो आसुरी पाठ थी वॼाए, उहो पंहिंजो सुठो पाठ थी वॼाए। त जॾहिं असांजी इहा स्थिति थी वेंदी न, तॾहिं सम्झो कि तव्हां फ़रिश्ता थी विया ऐं बसि तव्हां हिन दुनिया में कर्म करण लाइ आहियो। बसि कर्म त करिणो आहे न, छो जी अञा तव्हां त ठही विया, ॿियनि खे त ठाहिणो आहे न। त बाबा चवनि था, फ़रिश्तनि जी दुनिया में रहंदे हुए हिन साकार दुनिया में कर्म करण लाइ आया आहियो। कर्म कयो, पोइ कर्म योगी ठही, पोइ फ़रिश्ता ठही वञो। कर्म योगी ठही कर्म कयो, पोइ फ़रिश्ता थी वञो। हेठि बाबा जी यादि में जो कर्म करिणो हुयो कयो, पोइ वापसि से फ़रिश्ता थी वञो। ये अभ्यास सदा कंदा रहो। सदा ये स्मृति रहे, मां फ़रिश्तनि जी दुनिया में रहण वारो अव्यक्त फ़रिश्तो स्वरूप आहे। हाणे खां ई न अभ्यास करो। कल्ह वैसे त बाबा चईंदा आहिनि रोज़ ई बाप दादा मिलनि आहे। बाबा खे यादि करो त मिलनि ई आहे न। अमृत वेले तो मिलंदा ई आहिनि बाबा। सॼो ॾींहुं बि बाबा सां गॾु करो त मिलनि ई आहे। लेकिन कल्ह खां सभु संगठित रूप में वेंदा। अगरि तव्हांखे उहा अनुभूति करणी आहे, ॿियो बि तव्हांखे अञा बाबा खां वरसो वठिणो आहे, त हाणे खां ई न पंहिंजी साइलेंस स्थिति में रहो। जेतिरो थी सघे न वाचा में घटि अचो, इशारनि सां ॻाल्हायो। मां अव्यक्त वतन में रहण वारो फ़रिश्तो आहियां, हिन साकार सृष्टि में कमु थो कयां। ये समझो, फर्श निवासी न आहियां, अर्श निवासी आहियां। फ़रिश्तो अर्थात हिन विकारी दुनिया अर्थात विकारी दृष्टि वृत्ति
सां सदा परे रहण वारो। फ़रिश्तो अर्थात हिन विकारी दृष्टि वृत्ति सां सदा परे रहण वारो। चेक करो, ईअं आहियो तव्हां फ़रिश्ता सदा हिन विकारी दुनिया अर्थात विकारी दृष्टि वृत्ति न, कंहिंजो छा वीचार आहे, कंहिंजो छा वीचार आहे, असांखे कोई मतिलबु ई न आहे। असांजे लाइ त सभु सुठा आहिनि। कोई चए फलानो अहिड़ो आहे, फलानो अहिड़ो आहे, फलानो अहिड़ो आहे। न भाई, मुंहिंजे लाइ त सभु सुठा आहिनि, कोई ॻाल्हि कोन्हे न। हर हिक जो हिसाब किताब बि हूंदो आहे, हर हिक जो स्वभाव संस्कार बि हूंदा आहिनि, हर हिक जो पार्ट बि आहे। असांजे लाइ त सभु सुठा आहिनि। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां न्यारा थी विया आहियो। विकारी दृष्टि वृत्ति सदा जेका उहा न्यारा थी वेंदा न। अॼु ॾिसो तव्हांजे साम्हूं न कोई 2 माण्हू वेठा आहिनि, ग़लति रीति सां वेठा आहिनि। अॼुकल्ह त ॾिसो शादीशुदा माण्हुनि जी बि दृष्टि वृत्ति रहंदी आहे न ॿियनि जे मथां। ॾिसो जेका विकारी दुनिया आहे न, हुते त ॾिसो अॼुकल्ह माण्हू सोचे कि हिनजी त शादी थी वई त हीअ थोरी ईअं कंदी, पर छा थींदो आहे, विकारी दुनिया आहे न। त अॼु कंहिंजे बि केर बि माण्हू खे कॾहिं बि सुठो लॻी सघंदो आहे, आकर्षण थी सघंदो आहे न। छोजी माण्हू चईंदा आहिनि न, हुन समय माण्हुनि खे पतो थोरी लॻंदो आहे मुंहिंजी शादी थी वई आहे, मुंहिंजा ॿार आहिनि, मां पंहिंजे ससुराल में आहियां। माण्हुनि जी अहिड़ी दृष्टि वृत्ति हली वेंदी आहे। ऐं पोइ अॼुकल्ह त कोई चए त माण्हुनि खे सुठो बि न लॻे, है न। पहिरियों त चलो ससु अखि ॾेखारींदी हुई, अॼुकल्ह त सभु अकेला अकेला था रहनि, कंहिंसां ॻाल्हाइनि था, केरु अचे थो, छा नथो अचे। त तव्हांजे साम्हूं ईअं सीन थो हले, पोइ तव्हां छा सोचंदो? उहो अञा ताईं उहो पुराणी रीति सोचंदो छा? ॾिस शादी थी वई अथसि त बि कीअं वेठी आहे, कीअं हुन छोरे सां ॻाल्हाए थी। छॾी कंहिंजी बि नज़र पइजी सघंदी आहे। अॼुकल्ह त घर में कोई बि संबंध सुठो न आहे। पंहिंजी इज़त तव्हां ख़ुदि जे हथ में आहे न। त बाबा जंहिंखे चवनि था त तव्हांजा ख़्यालात कीअं हलंदा? तव्हां त सोचो सभु शुद्ध आत्मायूं आहिनि, सभु ठीकु आहिनि। ॿियो ई उन्हनि खे शुद्ध वाइब्रेशन ॾियो त ग़लति दृष्टि वृत्ति वारी बि ख़तमु थी वई। त बाबा त असांखे चवनि था कि फ़रिश्तो अर्थात हिन विकारी दुनिया अर्थात विकारी दृष्टि वृत्ति सां परे रहण वारा। अगरि असां हिननि ॻाल्हियुनि सां न्यारा थी वेंदासीं न, तॾहिं त असांजो कनेक्शन बाबा सां जुड़ी सघंदो, तॾहिं त असां बाबा जा प्यारा थी सघंदासीं न त उन ई ॻाल्हियुनि में असां बि फसी वेंदासीं। हाणे असांखे त पतो न आहे केरु आहे, छा आहे, छा था करनि, छा नथा करनि, है न। तव्हांखे कोई ॿुधाए, कोई चए, तव्हां हुनजे लाइ शुभ संकल्प करो, शुद्ध वीचार, शुद्धता ॾियो, बसि ख़तमु ॻाल्हि। ॿियो असांजो कोई मतिलबु ई न आहे, है न। असांजो कमु ई आहे। ॿियो बाबा चईंदा आहिनि अॼुकल्ह त वाणी सां कंहिंखे शिक्षा न ॾेई सघंदा आहियो, मन सां त बि ॾेई सघंदा आहियो। त हीअं न विकारी फ़रिश्तो केरु हूंदो जो हिन विकारी दुनिया में रहंदे हुए बि विकारी दृष्टि वृत्ति सां सदा परे रहण वारो। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां न्यारो, सदा उहो बाप जा प्यारा ऐं बाप उन्हनि जा प्यारा हूंदा, ॿई हिक ॿिए जी स्नेह में समायल उहे रहंदा, जेका फ़रिश्ता हूंदा। त ईअं ठहिया आहियो जीअं बाप सदा न्यारे थी करे प्रवेश करे कार्य जे लाइ ईंदा आहिनि। शिव बाबा हिन धरती ते साकार में आया
त शिव बाबा खे केतिरो यादि रहंदो हूंदो न, क्योंकि शिव बाबा जॾहिं आया हूंदा त हुननि खे बि कहिड़ी आत्मा आहिनि, उन्हनि खे शुद्ध प्यार सां प्यार ॾिनो हूंदो, प्यार सां बाबा खे ॾिठो हूंदो, बाबा सां प्यार सां ॻाल्हियूं कयूं हूंदियूं, बाबा सां खेॾिया बि हूंदा, बाबा खे खारायो पीआरियो बि हूंदो। भले बाबा त बि खाईंदा न आहिनि, सोचंदा आहिनि मां वासनावती, ॾाढो सुठो आहे तव्हांजो मान खाईंदा त ब्रह्मा बाबा जो शरीर में वेंदो न, ब्रह्मा बाबा जी आत्मा टेस्ट वठंदी, शिव बाबा जी न वठंदी। त ॾिसो त बि केरु शिव बाबा खे पंहिंजे प्यार एतिरे प्यार में बंधी सघिया कि शिव बाबा हिन ई धरती ते रहिजी वञे। उन्हनि खे सदा, उन्हनि जे साम्हूं त पूरी दुनिया आहे न, असां ई थोरी आहियूं। शिव बाबा अगरि सोचंदा कि मां ब्रह्मा बाबा जे शरीर में ई रही थो वञा, बसि मुंहिंजा इहे ई ॿार आहिनि जेका मूंखे पुछनि था, कुझु जेका एॾा भक्त उन्हनि खे यादि कंदा आहिनि अलॻि अलॻि नाम रूप सां, एॾा धर्म वारा माण्हू, एॾा मतपंथ वारा, एॾी प्रकृति, योनियूं, तत्व, ग्रह, सभु बाबा खे यादि कंदा आहिनि न। ऐं बाबा उन्हनि खे त ब्रह्मण रूप में थोरी मदद करे सघंदा आहिनि, उन्हनि जे लाइ त ओड़ो ई रूप धारण करिणो पए। त शिव बाबा अगरि हिते ई इन्हनि ॿारनि में ई फंसी वञनि हा, पोइ एॾी सारे ॿारनि खे केरु संभाले, प्रकृति खे केरु संभाले, योनिनि खे केरु संभाले, ग्रहनि खे केरु संभाले। अॼु जेका दुनिया वारा माण्हू आहिनि उहे त ग्रहनि जे हिसाब सां ई हलनि था, त बाबा खे हुते बि उन्हनि जी सर्विस करणी पवंदी आहे, है न। असां साइंस वारनि जे लाइ त उहे हिकु ग्रह आहिनि, प्लैनेट आहे, लेकिन भगत माण्हुनि जे लाइ त जेका ख़ासि कर भारतवासी आहिनि उन्हनि जे लाइ त सूर्य बि भॻवानु, त चांद बि भॻवानु, त इहे ग्रह बि भॻवानु आहिनि। त बाबा खे उन्हनि रूपनि में बि उन्हनि जो ध्यानु रखिणो ई पवंदो आहे न। त बाबा जे माइंड में हमेशह रहंदो आहे कि मूंखे कोई हिते ई थोरी, इन्हनि खे बसि ज्ञान ॾियणो आहे, इहा सम्झ ॾियणी आहे, ईअं करो, पोइ जो जेतिरो पुरुषार्थ कंदो उन अनुसार मार्क्स मिलंदा, उन अनुसार राजधानी ठही वेंदी, बसि। लेकिन बाबा खे इहे बि ॾिसणो आहे कि मूंखे भक्तनि जे लाइ बि, हाणे जेको सोचे कि न मूंखे त हनुमान जे रूप में ई बाबा भॻवानु खपे, त उन जे बारे में बि सोचे करे बाबा प्लानिंग कयो हुनई। कोई चवंदो न असांखे त क्राइस्ट ई खपे, त हुन धर्म जे हिसाब सां बि बाबा उन्हनि जे लाइ सिंपल आहे। इहे धर्म कीअं निकिता, ॾिसो तव्हां बि बाबा जी मुरली ॿुधा आहियो, तव्हांजा और ॿिया माण्हू बि ॿुधंदा आहिनि। तव्हां बाबा जी मुरली ॿुधी करे कीअं ख़ुदि सम्झी करे हलो था, कीअं तव्हां ॿियनि खे बि उन रीति हलायो था, त उहो तव्हांजा फॉलोअर्स थी वेंदा। त ईअं ई क्राइस्ट जे धर्म वारो जेको क्रिश्चन आयो, क्राइस्ट आयो हूंदो बाबा जो ज्ञान ॿुधणु, उहो हिन ज्ञान खां जेतिरो बि कुझु ॿुधी करे खणी हो न, उन हिसाब उहो हुनजी मत एतिरे क्रिश्चन माण्हुनि खे सम्झ में आई। मतिलबु बाबा चवंदा आहिनि न, क्राइस्ट जी आत्मा बि बाबा जे घर अची वई, अलाए ईंदी उहो त पतो न आहे, लेकिन वर्स हितां ई वठी वेंदी। मतिलबु ॾिसो कोई आत्मा आई हूंदी, उहो भले ई क्रिश्चन धर्म जी हूंदी, लेकिन हुन न बाबा खे ॾाढो सुठी रीति यादि कयो हुनई, जो बि ज्ञान ॿुधी वई हूंदी उन सम्झ सां हुन पंहिंजो जीवन ठातो हुनई, उनखे ॾिसी हेॾा सारा माण्हू बि हलिया हूंदा, त उहो हिकु धर्म थी वियो मतिलबु, है न। त बाबा खे त हर हिक खे उन्हनि जी देखभाल करणी पए न, त हिन करे बाबा त ईंदा आहिनि पंहिंजे ॿारनि खे। कल्ह बि बाबा कंहिं न कंहिं तरीक़े सां अची करे ॿारनि खे दृष्टि द्वारा या वाइब्रेशन द्वारा अनुभूति कराईंदा।
ये तो रोज़ ई कराईंदा आहिनि बाबा त, लेकिन कलश ये सभु संगठित रूप में हूंदा न त उहो अलॻि माहौल थी वेंदो। त बाबा इन हिसाब सां, लेकिन बाबा खे यादि ॾींदो कि मूंखे हिते इन्हनि में ई न फसणो आहे। त तव्हां बि जॾहिं पंहिंजे कर्म क्षेत्र में अचो न त तव्हां सदा यादि रखंदा करो कि मां विश्व सेवक आहियां, मूंखे पूरी विश्व जी सेवा करणी आहे। कर्म क्षेत्र में आयमि, इन्हनि सां कमु कयो, इन्हनि खे इहे सम्झायो, इन्हनि खे इहे कयो, इन्हनि खे रोटी ठाहे ॾिनी, इन्हनि खे जो बि कयो बाबा जी यादि में, पोइ वापसि अव्यक्त वतनवासी, निराकार वतनवासी, है न। त जीअं बाबा न्यारा थी करे प्रवेश करे कार्य कंदा आहिनि, ईअं फ़रिश्ता आत्मायूं बि कर्म बंधन जे हिसाब सां न, लेकिन सेवा जे बंधन सां शरीर में प्रवेश थींदियूं, कर्म कंदियूं, पोइ कर्म थी वियो, पोइ न्यारियूं। त इहे पंहिंजे दिमाग़ में सदा यादि रखो कि हाणे असां सिर्फ़ु इन्हनि घर गृहस्थी वारनि जे लाइ जीवन न आहे असांजो, असांजो जीवन कंहिंजे लाइ आहे? पूरी विश्व जी आत्माउनि जे लाइ, योनिनि जे लाइ, प्रकृति जे लाइ, ग्रहनि जे लाइ, सभिनि जे लाइ आहे न। त इहे ध्यान में रखंदासीं न, तॾहिं ई असां कर्म क्षेत्र में किथे फंसदासीं न त कर्म क्षेत्र में त फसाइण जे लाइ ॾाढियूं चीजियूं आहिनि। अॼु माण्हुनि खे एतिरो दुख आहे कि तव्हां अगरि संबंध जे हिसाब सां उन्हनि जे साम्हूं ईंदव न त उहो तव्हांजे पंहिंजे दुख में ई तव्हांखे फसाए छॾंदियूं। तव्हांखे लॻंदो अरे वीचारे खे केॾो दुख आहे, मां कीअं वञा, है न। उहो पंहिंजे दुख में ई तव्हांखे फसाए छॾंदा। ॾिसो निकिरण वारा निकिरी वेंदा आहिनि न, लेकिन कई माण्हू सोचंदा आहिनि कि अरे न मुंहिंजे पुट खे ॾाढो बुखार आहे, मुंहिंजी धीअ खे हीअं थियो, मुंहिंजी धीअ जा पेपर आहिनि, मुंहिंजे पति खे हीअं आहे, मुंहिंजी ससु खे हीअं आहे, अरे अॼु शरीर में हीअं आहे। त इहे फसाइण जी ॻाल्हियूं आहिनि। ऐं निकिरी वेंदो त तव्हांजे पुट जी तबियत बि ठीकु थी वेंदी, तव्हांजी धीअ बि ठीकु थी वेंदी, तव्हांजो पति बि ठीकु थी वेंदो, त तव्हांजो घर बि ठीकु थी वेंदो, है न। त अमृत वेलो करिणो आहे त करिणो ई आहे, मुरली क्लास करणी आहे त करणी ई आहे। जंहिं समय असांखे, वैसे त बाबा चईंदा आहिनि सदा ख़ुदि खे अव्यक्त वतनवासी सम्झो, पर जो नियमित टाइम मुक़ररु आहे उन समय असांखे पहुचणो ई आहे। पोइ चाहे निंड अचे, चाहे शरीर में सूरु थिए, चाहे कुझु बि थिए, त इनखे चईंदासीं फ़रिश्तो। त शिव बाबा बि ॾींहं ईंदा हुया, पंहिंजो ज्ञान ॾेई हली विया, अव्यक्त वतनवासी थी करे बि आया, पंहिंजो कर्म करे हली विया। शिव बाबा खे कोई रोके सघिया? अञा ताईं केॾा ॿार दुखी आहिनि, अञा ताईं नया नया ॿार बि अचनि था। शिव बाबा रुकिया कंहिंजे लाइ? शिव बाबा चईंदो जंहिंजो भाग्य हुयो भई आया ठीकु आहे, न आया ठीकु आहे। जबकि बाबा 5000 साल में हिकु बार ईंदा आहिनि, त कम से कम 100 साल त पूरो सुठी रीति धरती ते रहणो खपे न, है न। ब्रह्मा बाबा जो शरीर जी आयु वधाए छॾनि छाहे जो, लेकिन शिव बाबा न कई। चलो ब्रह्मा बाबा जे अलावा ॿिए शरीर में अची वञनि साकार रूप में तो छा आहे, लेकिन न, ड्रामा त ड्रामो ई आहे। ख़तमु त ख़तमु, साकार ख़तमु त ख़तमु, अव्यक्त ख़तमु त ख़तमु, दादियुनि जो पाठ ख़तमु त ख़तमु न। कम से कम एॾा माण्हू चवनि पिया चलो बाप दादा त न हुया, दादियुनि खे ई विहारनि, परंतु न, ख़तमु त ख़तमु। छो जी हर हिक जो पाठ आहे न। अॼु ॾिसो एॾी सारी वॾियूं वॾियूं दीदियूं बि आहिनि, त अगरि अञा ताईं दादियूं हुजनि हा त पोइ दीदियुनि जो टाइम कॾहिं अचे। हर हिकु चाहींदो बि आहे, ऐं ड्रामा अनुसार इहे थियण बि सही आहे न।
न त दीदी सोचदियूं अरे असां कॾहिं वॾा थींदासीं। त हाणे दीदियूं वॾियूं थी करे वेठियूं आहिनि त उन्हनि जो बि पार्ट आहे। त बाबा अॼु असांखे चवनि था की ईअं न्यारा थी वञो। अॼु ॾिसो, मां धीअ जी शादी कराइण खां पोइ बि न्यारी नथी रहे। वैसे धीअ में मोह न आहे, शादी खां ॿियो धीअ में मोह पइजी वेंदो। अरे उनजी शादी कराई, उनखे सिखायो, करो, उनजो जीवन ठाहियो, पोइ वापसि न्यारा थी वञो न। छो उन्हनि खे पंहिंजे मोह में फसायो था? अचे ठीकु आहे, न अचे त पंहिंजे घर में ख़ुशि आहे। न उनखे रोई करे सॾु कंदियूं, अचे नथी, भुलिजी वई आहे, मां ज़िंदा आहे, मरी वई आहे, कुझु ख़्यालु नथी करे, ईअं उनखे मोह में फसाईंदा। अॼु ॿारु वॾो थी वियो, पंहिंजी ज़ाल जे हिसाब सां हले थो, सुठो आहे न। हाणे असांखां पुछे ई नथो, बसि पंहिंजी ज़ाल जे हिसाब सां थो हले। अरे सुठो आहे न, न्यारा थी वञो न। त जीवन में आहे न, जीअं जीअं तव्हांजा ॿार वॾा था थींदा वञनि न, जीअं जीअं उहो पंहिंजो जीवन जीअणु सिखनि था, पंहिंजो कमु करणु सिखनि था, त ॿियो ई सुठो। तव्हां पंहिंजो न्यारोपन में, पंहिंजे कर्म में बिज़ी रहो। जीअं शिव बाबा थिया, है न, जीअं जीअं ॿार सिखी विया त बाबा साकार पाठ बि पूरो कयईं, अव्यक्त बि पूरो कयईं। हाणे राजधानी थी वेंदी पूरी, पोइ यज्ञ ख़तमु। त बाबा चवनि था, सेवा जे बंधन सां शरीर में प्रवेश थी कर्म कंदा, ऐं जॾहिं चाहे तॾहिं न्यारा थी वञो। फ़रिश्तो केरु हूंदो? कर्म बंधन जे हिसाब सां न ईंदो। त तव्हां बि कर्म बंधन जे हिसाब सां कर्म क्षेत्र में न अचो। अरे मूंखे इहो कमु करिणो आहे, न मूंखे इहे सेवा करणी आहे, पोइ वापसि न्यारा। ईअं कर्म बंधन मुक्त थी, इनखे चइबो आहे फ़रिश्तो। इनखे चइबो आहे फ़रिश्तो। त चेक करो, ईअं फ़रिश्ता थिया आहियो, है न? त सॼो ॾींहुं चेक कजो। ऐं कल्ह जे लाइ असांखे पंहिंजी ये स्थिति ठाहे करे, अॼु जेतिरो अभ्यास कंदा न, छा वैसे त बाबा जी रोज़ु मदद मिलंदी आहे, लेकिन अॼु न, हाणे खां ई सभु माण्हू जास्ती यादि कंदा आहिनि न, त उहो छा आहे कि बाबा जी शक्ति धरती ते सभु जीअं यादि कंदा आहिनि त ॿियो जास्ती ईंदी आहे। जीअं आह्वान कंदा आहिनि न, त उन सां असां अगरि अॼु इहो अभ्यास कंदासीं न, त असांजो फ़रिश्ते स्थिति जल्दी ऐं ॿियो ई उन में असां अॻियां वधंदासीं। त इहे जेका ॾींहं ईंदा आहिनि त हुननि जो असांखे लाभ वठिणो खपे। बाबा चवनि था, बाप जा ठहिया अर्थात पुराणी देह जी दुनिया जो संबंध समाप्त। बाप जा ठहियासीं त पुराणी देह ऐं देह जी दुनिया जो संबंध समाप्त। इन करे इनखे मर्ज़ी वा जीवन चईंदासीं। त पुराणे कर्मनि जो खातो समाप्त थियो न, पुराणे कर्मनि जो खातो समाप्त थियो न, नयो ब्रह्मण जीवन जो खातो शुरू थियो। अगरि जॾहिं असां बाबा जा ठहींदा आहियूं न, तॾहिं खां जीअं न असां पुराणे जंहिं समय असां पहचानियूं मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां, ते समय न असांजो नयो जीवन शुरू थी वियो। जीअं सम्झो कोई शरीर छॾंदो आहे त हुनखे पुराणो सभु भुलिजी वेंदो आहे न। अगरि उहो अचे बि वापसि पंहिंजे पुराणे घर में, अगरि हुनजी आत्मा अचे, माण्हुनि खे नज़र अचे त माण्हू ड्रिजंदा, है न, चईंदा भूत आयो, भूत आयो। त ईअं असां हिकु बार बाबा जा ठही वेंदा आहियूं न, बाबा जी श्रेष्ठ मत ते हलणु लॻी वेंदा आहियूं। माण्हू असांखे सम्झणु लॻी वेंदा आहिनि कि हीअ ब्रह्मा कुमार कुमारी ठही आहे, हीअ हीअं कंदी आहे। पोइ अगरि असां उन जीवन खे छॾे करे अगरि होॾे वञण बि चाहियूं न, त उन्हनि माण्हुनि खे बि सुठो न लॻंदो ऐं असांखे बि पूरी रीति सुठो न लॻंदो।
छो जे मर्ज़ी वा जीवन ठहिण खां पोइ न पुराणो कर्मनि जो खातो समाप्त थी वेंदो। त सदा सम्झो कि मां मर्ज़ी वा आहियां। है न, पंहिंजो पुराणो नाम रूप भुलिजी करे हाणे यादि रखो कि मां शिववंशी ब्रह्म कुमार कुमारी आहियां ऐं मां केरु आहियां? फ़रिश्तो आहियां। है न, त पुराणे कर्मनि जो खातो समाप्त थियो, नए ब्रह्मण जीवन जो खातो शुरू थियो। इहे त सभई ॼाणंदा आहियो, मञंदा बि आहियो कि असां मर्ज़ी वा ठहिया आहियूं। मञंदा आहियो न? पुराणे सां मरी विया आहियो या अञा ताईं पुराणोपन यादि ईंदो आहे? हा, उहो कॾहिं कॾहिं न माण्हुनि जे लाइ असांखे ईअं कोई चए कि हा हीअं कंदा हुआसीं, हीअं कंदा हुआसीं, त थोरो हा हा करे पोइ थोरो ईअं हुजिणो खपे कि असांखे यादि ई न आहे। थोरो दिखावे जे लाइ ठीकु आहे न। उन ॾींहुं बाबा चई न मन रस ठहो। हाणे जीअं न कंहिंजी सम्झो था कंहिंसां मिलण विया हो, तव्हांखे कंहिंजी ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं, सुठी लॻनि थियूं, मतिलबु तव्हांजे मन खे सुठी लॻनि थियूं, त तव्हांखे उन्हनि सां गॾु मज़ो ईंदो आहे न। त ऐं तव्हां उहो ॿुधी करे उहो धारण बि कंदा वेंदा आहियो, त उहो मन रस थींदो आहे। है न, ऐं तव्हां अगरि ईअं ई असांखे न बाबा जी ॻाल्हियूं बि ॿुधी करे, ॿुधणु अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन ॿुधी करे उनखे मञी करे हलणु, उनखे चइबो आहे मन रस। मतिलबु मन खे भाइजी वई न, बाबा जी ॻाल्हियूं मन खे भाइजी वयूं आहिनि न। जेकी चीज़ मन खे भाइजी वञे उहो कीअं बि करे इंसानु कंदो आहे, आत्मा कंदी आहे। है न, कोई उनखे जीअं न कंहिंखे कंहिंसां दिलि लॻी वेंदी आहे, मन खे भाइजी वेंदो आहे कोई इंसानु, त उहो सभिनि सां लड़ी झगड़ी करे बि उन सां शादी कंदो। अगरि न बि थींदो त उनजो ॿिए सां मन न लॻंदो। मन न लॻणु मतिलबु कि ॿिए जी ॻाल्हियूं उनखे सम्झण में न अचणु, पसंदि न हुजनि। है न, त जेको मन तव्हांजो सोचंदो आहे ॿियो बि उअं ई सोचंदो आहे, त हुन सां ट्यूनिंग सुठी रीति वेही रहंदी आहे न। त इहे ई बाबा जी बि ॻाल्हियूं असांजे पातड़ी बाबा चईंदा आहिनि न, मन जो हथु उठायो। कॾहिं बाबा चईंदा आहिनि न, जीअं बाप दादा मिलन में बाबा चईंदा आहिनि न, इहा ॻाल्हि ईअं केरु हथु उठायो, त शरीर जो हथु न उठायो, बाबा चईंदा आहिनि न मन जो हथु उठायो। तव्हांजे मन खे पसंदि आहे कि मां हाणे कोई बि विकारी संकल्प न कंदमि, कोई बि पुराणी ॻाल्हि न सोचंदमि, पुराणे संबंधनि खे यादि न कंदमि। मन खे पसंदि आहे कि मां रावण जी प्रॉपर्टी खे सदा जे लाइ बसि ख़तमु, अंश मात्र बि ख़तमु, अंश वंश सहित ख़तमु। त मन खे पसंदि हुजणो खपे। त बाबा चवनि था कि पुराणे जीवन सां मरी विया आहियो या अञा मरणो, ठहिया आहियो या ठहो था, छा चईंदासीं? मरिया आहियो या मरो था? जॾहिं मरी विया पिछलो हिसाब किताब समाप्त, ब्रह्मण जीवन कर्म बंधन जो जीवन न हूंदो। अञा कोई बंधन आहे छा? तव्हां हिन घर में रहो था, जाते बि रहो था, जो बि तव्हां कर्म करो था, छो था करो? कोई बंधन वश था करो कि मां हिननि जी ज़ाल आहियां, हिननि जी माउ आहियां, हिन जी नुंहुं आहियां, त मूंखे करिणो पवंदो, कि सेवा अर्थ कंदा आहिनि। ये ख़ुदि खे ई चेक करो। अॼु तव्हां अगरि कंहिंजी माउ आहियो त तव्हांखे उनखे सुबुह जो उथारे करे, अगरि उहो स्कूल वेंदो हुजे ॿार, त उनखे मोकिलणु माउ जी ज़िमेवारी आहे। उनजी रोटी पाणी जो ध्यानु रखणु माउ जी ज़िमेवारी आहे। हुनजो बैग चेक करणु माउ जी ज़िमेवारी आहे। किथे किथे पीउ जी बि हूंदी आहे,
लेकिन पीउ त धंधे में हूंदो आहे त उहो थोरी उनखे ट्यूशन मोकिलींदो, टाइम सां वठी ईंदो, रोटी पाणी इहे त सभु लेडीज़ जो कमु आहे न। हिन में इहो न की असां छो करूं, कमु आहे त आहे, न त ॿाहिरि दुकान ते वञो वेई पंहिंजे पति खे चओ घरु अची वेई, हिकु कमु त कंदव न, या दुकान ते वञी वियो या हिते वियो, हुते दुकान ते भाइनि सां मथो हणो, ग्राहकनि सां, या उहो करो या हेॾे वियो, जो तव्हांखे पसंदि हुजे। अरे ॾिसो स्त्री जी शरीर जी बनावट अहिड़ी आहे न, त उनखे ओड़ो कमु ई मिलियो आहे भई घर में वेही करे आराम सां, त ईअं न, ईअं माण्हू जो चईंदा आहिनि अॼुकल्ह जी छोरियूं कोई असां ई थोरी रोटी ठाहींदासीं, कमु बटल आहे, कमु बटल आहे न। न ई जेंट्स चई सघंदा आहिनि की तव्हां घर में वेही करो छा था, इहे त इंसानु चईंदो आहे। लेकिन अगरि असां विशाल बुद्धि सां सोचो कि भई ईअं त ॾिसो, तव्हां कंहिंखे ॿारु पैदा थींदो, वॾो थींदो, पढ़ाई लिखाई करे पंहिंजो धंधो करे खाए पीए मस्तु रहे, छो शादी कंदा आहिनि माण्हू, शादी करण जी ज़रूरत छा आहे, है न। हिकु माण्हुनि खे लॻंदो आहे की अकेलो, छो जी माउ पीउ त सदा न रहंदा, है न। हिकु पर्टिकुलर एज खां पोइ माण्हू खे लॻंदो आहे या त भॻवान जे हुन में हली वञे त भॻवान जे सहारे हले, न त माण्हू सोचंदा आहिनि भई न त दुनिया कीअं वधंदी, त हुन लाइ माण्हुनि खे शादियूं बि करणियूं पवंदियूं आहिनि, पोइ ॿार बि पैदा करणा पवंदा आहिनि, पोइ हिकु ॼणे खे कमाइणु, हिकु ॼणे खे संभालणो बि पवंदो। अगरि हिकु विशाल बुद्धि सां स्त्री पुरुष सोचे त न त पुरुष कंहिंखे चई सघंदो आहे की तव्हां घर में वेही छा था करो, न स्त्री चईंदी की हीअ कमु मुंहिंजो ई आहे छा, मां नौकरानी थोरी आहियां, त ईअं त तव्हांजो पति बि चई सघंदो आहे मां नौकर थोरी आहियां जो घर दुकान ते वेही सॼो ॾींहुं धंधो करां। माण्हुनि जी ॿुधां बि न, अॼु तव्हां ॿुधायो पैसो कमाइणु आसान ॻाल्हि आहे, वेही वञी हिकु ॾींहुं वियो वञी दुकान ते, केॾनि माण्हुनि जी ॿुधणी बि पवंदी आहे, किथे सहन बि करिणो पवंदो आहे, ग्राहकनि सां ठाहे करे बि हलणो पवंदो। तव्हां त चईंदव बसि ससु ख़राबु आहे, नुंहुं ख़राबु आहे, ॾेराणी वेराणी ख़राबु आहे, मूंखे त अलॻि घरु खपे, पर धंधे में त माण्हुनि खे कहिड़ो बि ग्राहक हुजे हुन सां ठाहे करे हलणो ई आहे, है न। कॾहिं तव्हां सोचियो अथव भई जहिड़ी बि ससु आहे, जहिड़ी बि ॾेराणी वेराणी निणान आहे, जीअं ॿारनि सां ठही करे हलो था न, जहिड़ा बि आहिनि, ईअं हर हिक सां ठही करे हलो, ॿियो छा करिणो आहे, छो जो दुनिया त ईअं ई आहे। अॼु माण्हू केतिरी बि पढ़ाई लिखाई करे वठे, केतिरो बि कुझु करे वठे, करणी त उन्हनि खे शादी आहे, ॿार ई पैदा करणी आहे, गृहस्थी ठाहिणी आहे, न कंदा त अकेला कमाईंदा खाईंदा ऐश कंदा, ॿियो छा। बसि इंसान खे अकेलोपन न लॻे, हिकु त शादियूं कंदियूं आहिनि माण्हू, हिकु त अकेलोपन न लॻे, ॿियो दुनिया खे वधाइण लाइ शादी कबी आहे। वैसे त कोई ज़रूरत न आहे, है न, लेकिन हर हिकु ईअं सोचे असां शादियूं न कंदासीं, असां त ईअं ई हलंदासीं, हीअ पहिरियों जी ॻाल्हि आहे। हाणे त बाबा चईंदा आहिनि छो जी दुनिया खे न वधाइणो, त हाणे शादियूं करण जे लाइ सोचो न, कराइण जी या करण जे लाइ। हीअ दुनिया सत्य त्रेता द्वापर ऐं कलयुग जे लाइ बाबा चवनि था, त हिन करे न कर्म बंधन में न अचो, बसि असांखे कर्म करिणो आहे। ईअं न सोचो मां आहियां त मूंखे इहो करिणो ई पवंदो, न, तव्हांखे सुबुह खां राति ताईं कुझु कर्म त करिणो पवंदो न, त सोचो मूंखे इहो कर्म करिणो आहे बाबा जी यादि में रही करे, इन्हनि आत्माउनि जो जीवन ठाहिण लाइ, इन्हनि खे पढ़ाई लिखाई कराइण लाइ, इन्हनि खे उथाइणो आहे, इन्हनि खे रोटी ठाहे ॾियणी आहे, इहो तव्हांजो कर्म आहे, हिनखे नंढो वॾो न सम्झो। बाबा जी यादि में कर्म करो बसि, है न। कॾहिं बि कंहिं कम जे बंधन में न अचो, कहिड़ी माई न अचे चल ठीकु आहे असां हीअ हाणे माई न आई आहे त ईअं साफ़ु सुथिरो करिणो आहे बसि। माण्हुनि खे हिकिड़ी माई न ईंदी आहे न, अलाए छा माण्हू एॾो सोचे करे एॾी पहाड़ जहिड़ी ॻाल्हि थी वई हुजे, त उहो ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई, चिक चिक लड़ाई तेरी, अलाए छा छा कंदा रहंदा आहिनि, हिकु माई न अचे त
तंहिंजे करे बाबा चवनि था सुबुह खां राति ताईं ॾिसो कर्म बंधन वश त नथा करो न, करिणो पवंदो, न चाहींदे बि ईअं त न आहे न। ब्रह्मण जीवन कर्म बंधन जो जीवन न हूंदो, कर्म योगी जो जीवन हूंदो। त बाबा असांखे छा था सेखारिनि हाणे, करिणो पवंदो न, कलयुगी इंसान वांगुरु न हलणो असांखे। असां हाणे ब्रह्मण आहियूं, इहा बि कला आहे न। ॾिसो रोटी ठाहिण जी बि कला आहे, परोसण जी बि कला आहे, माण्हुनि खे हैंडल करण जी बि कला आहे, कहिड़े बि सुभाउ संस्कार वारा हुजनि, लेकिन उन्हनि सां असां कीअं शांतिपूर्वक सुठी रीति असां उन्हनि खे हैंडल करे सघूं था, इहा बि ॾिसो कला आहे। तव्हां ईअं न चई सघंदा असांजा ॿार अहिड़ा आहिनि इन करे मां गुस्सो कंदी आहियां, न। सिखो, कहिड़े बि सुभाउ संस्कार वारा हुजनि, है न। शिव बाबा ब्रह्मा मां उन्हनि जे साम्हूं न आया हूंदा, जॾहिं शिव बाबा साकार में आया हुया और बाबा जे साम्हूं अहिड़ा ॿार न हूंदा। बाबा उन्हनि खे चमाटई, डांटियईं, उल्टो सुल्टो चयईं। शुरू में तो शिव बाबा ज़्यादा समय ही रहंदा हुआ न ब्रह्मा बाबा जो शरीर में। तो शिव बाबा जे साम्हूं अहिड़ा सुभाउ संस्कार वारा ॿार बि आया बाप दादा जे साम्हूं, त बाबा उन्हनि खे चमाट हई कढी, चई तो अहिड़ा आयो अहिड़ा आयो अहिड़ा आयो। पहिरियों त विकारी आत्मा ई आहियूं न शिव बाबा वटि। उन्हनि जे सुभाउ संस्कार खे सुधारण लाइ बाबा उन्हनि खे ज्ञान बि ॾिनई, त शक्ति बि ॾिनई, त शुभ भावना बि ॾिनई, मीठे बच्चे प्यारे बच्चे करे करे। ईअं त न चई सघंदा आहियूं न शिव बाबा त शक्तिशाली आहे, तव्हांखे बि त शक्तियूं ॾिनी अथई। तव्हां आह्वान करो सहन शक्ति जो, समाइण जी शक्ति जो, सामनो करण जी शक्ति जो, परखण जी शक्ति जो, है न। त इहे एक्सपेरिमेंट करो। तव्हांजा अगरि ॿार नथा ॿुधनि त ॿियो ई सुठो। हाणे मां हिननि खे न प्रयोग कंदमि। अॼुकल्ह उहो अव्यक्त स्लोगन हले थो न, हेठि जेको ईंदो आहे, प्रयोगी आत्मा ठहो। बाबा जी शक्तियुनि खे, बाबा जे गुणनि खे, बाबा जे ज्ञान खे अहिड़ी आत्माउनि जे लाइ यूज़ करो, लेकिन पंहिंजी श्रीमत खे न छॾो। हीअं न ॿारु ॿुधे नथो त इन करे मां हुनखे चमाट हईं, हुन ते गुस्सो कयो, मुंहिंजो त डिस्टर्ब थी वियमि। छाजो उहो नथो ॿुधे, असां डिस्टर्ब थी वञूं त उहो पास थी वेंदो, असां फेल थी वेंदासीं। त प्रयोगी आत्मा ठहो, बंधन मुक्त आत्मा ठहो, कर्मयोगी जीवन मालिक ठही कर्म कंदा आहियो त कर्म बंधन न थियो, लेकिन कर्मेंद्रियनि जा मालिक ठही कर्म कयो असां। कर्मेंद्रियनि जो मालिक ठही, जो चाहे जीअं कर्म चाहियां, जेतिरो समय कर्म करणु चाहियां, उहो कर्मेंद्रियनि सां कराइण वारी मां आत्मा आहियां। आयो ईअं चेक करो। छा मालिक ठही कर्म कंदे, जो मालिक ठही कर्म कंदा आहियो त कर्म बंधन न थियो। मतिलबु मां आत्मा मालिक आहियां, मन बुद्धि संस्कार और स्थूल कर्मेंद्रियनि जी। कर्मेंद्रियनि जे मालिक ठही, जो चाहियां, जीअं कर्म चाहियां, जेतिरो समय कर्म करणु चाहियां, वैसे कर्मेंद्रियनि सां कराइण वारी मां मालिक आत्मा आहियां। हीअं न कोई मूंखे गारियूं ॾे ऐं मां आत्मा उदास थी वञा, मुंहिंजे मन में व्यर्थ संकल्प अचणु लॻी वञनि, मां डिॼी वञा, या मां बि उन्हनि खे 2-3 ॿुधाए छॾां। पहिरीं ॻाल्हि त जॾहिं आत्मा मालिक थी वेंदी न, स्वराज्य अधिकारी, त कंहिंजी हिमत ई न थींदी तव्हांखे कुझु चवण जी। त बाबा चवनि था ईअं आहे, चेक करो। त ब्रह्मण अर्थात फ़रिश्तो, कर्म बंधनीय आत्मा न, लेकिन सेवा जो शुद्ध बंधन वारी आहियां।
तव्हांजी सेवा छा आहे सुबुह खां राति ताईं, है न। ईअं न सोचो कि ॿिया त ईअं था करनि, लेकिन अगरि ॾिसो दुनिया में ॾाढी जेकी मायूं आहिनि उहे परेशान आहिनि पंहिंजे ॿारनि सां, सुबुह जो उथंदा न आहिनि। अगरि तव्हां बाबा खे यादि करे पंहिंजे ॿारनि खे उथाईंदव न, त उहो वाइब्रेशन दुनिया में फैलंदा आहिनि। छा थींदो, तव्हां जहिड़ी मायूं जो हूंदियूं न उन्हनि वटि उहो वाइब्रेशन वेंदा, ऐं उहो बि पंहिंजे ॿारनि खे ईअं उथाइणु शुरू करे छॾींदा। तव्हांजा ॿार अगरि पढ़नि नथा त बाबा खे यादि करे, बाबा जे ज्ञान योग खे यूज़ करे उन्हनि खे उन युक्ति सां जेतिरा पढ़नि था उन्हनि खे उमंग उत्साह दिलाए करे। अगरि तव्हांजो ॿारु नथो पढ़े न, त तव्हां हुन सां गॾु खेल कूद करो, ॿियो कुझु कमु करो, ऐं युक्ति सां हुन सां गॾु वेही करे हुनखे पढ़ायो। हुन सां गॾु तव्हां वेही करे पढ़ो, असां पाण ॿई था पढ़ूं। एतिरो पढ़ायो, अगरि उहो फेल थो थिए त एतिरो पढ़ायो कि उहो पास थी वञे। अगरि हुनजा सिर्फ़ु पासे मार्क्स अचनि त थोरो पढ़ाइण जी कोशिशि करो ताकी थोरा ॿिया ज़्यादा नंबर अचनि। त उहो शरीर न तव्हां अगरि बाबा जी यादि में कमु कंदो न त इहे वाइब्रेशन फैलंदा। पोइ जेका ॿार तव्हांजे ॿार वांगुरु न पढ़ंदा आहिनि न, उन्हनि वटि उन्हनि जी माउ वटि उहो वाइब्रेशन वेंदा, ऐं उन्हनि जी मायूं बि आहे न ईअं कमु करणु लॻी वेंदियूं। श्री असांजो ज्ञान त गृहस्थी खे सुधारण जो आहे न, तॾहिं त बाबा चई न घर गृहस्थी में त तव्हां ॾाढी सेवा करे सघंदा आहियो। ॾिसो पंहिंजे घर में बाबा खे यादि करे तव्हांखे सुबुह खां राति छा सेवा आहे, गृहस्थी खे असां बाबा जी श्रीमत अनुसार कीअं चेंज करे सघंदा आहियूं। पोइ बाबा जे ज्ञान योग खे हुन में यूज़ करो, पोइ तव्हां द्वारा उहो वाइब्रेशन फैलंदा। पोइ जंहिं आत्मा वटि पहुचंदा उहो बि उहो कर्म करणु लॻी वेंदा। ईअं दुनिया सुधरंदी, हा। इन खे चइबो आहे मनसा सेवा। शुभ भावना सां, शुभ वृत्ति सां, वाइब्रेशन सां सेवा गृहस्थी ॾाढी सुठी करे सघंदा आहिनि अगरि बाबा जी यादि में करनि त। तव्हां बाबा जी यादि में रही करे रोटी ठाहींदा न, तव्हांजा वाइब्रेशन ॾाढे माण्हुनि ताईं पहुचंदा। पोइ घर गृहस्थी में जो बि माण्हू रोटी ठाहींदा हूंदा न, उहो बि पंहिंजे इष्ट देव या भॻवान खे कंहिं बि रूप में यादि करे रोटी ठाहींदा। त ही तव्हां वाइब्रेशन फैलाए सघंदा आहियो। त ॾिसो, चेक करो सुबुह खां राति ताईं तव्हांखे घर गृहस्थी में रही करे छा कमु करिणो पवंदो आहे। बाबा खे यादि करे ट्रस्टी ठही करो, बंधन वश न करो। शुभ बंधन वारी आहियां। सोचो, मां अगरि बाबा जी श्रीमत अनुसार पंहिंजी बाबा जी हिन गृहस्थी खे हलाईंदमि ट्रस्टी थी करे, त मुंहिंजा वाइब्रेशन जेतिरो मां बाबा खे यादि करे कंदमि न ओतिरो दूर ताईं वेंदा, ऐं ॾाढा घर गृहस्थी वारा बि ईअं कमु करणु लॻी वेंदा। ये देह सेवा अर्थ मिली आहे। तव्हांजे कर्म बंधन जे हिसाब किताब जे जीवन जो हिसाब समाप्त थी वियो। हाणे तव्हांखे जे पहिरों हुयो कि मां हिननि जी माउ आहियां, हिननि जी ज़ाल आहियां, हिननि जी फलानी फलानी आहियां, त मूंखे ईअं ज़िम्मेवारी आहे, उहो सभु ख़तमु थी वियो। हाणे उन सां त मरी वियो। हाणे त हिन घर गृहस्थी में आहे न, बाबा जो ॿार ठही वेठा आहियो। कंहिंजी ज़ाल, कंहिंजी माउ, कंहिंजी नुंहुं ठही न वेठा आहियो। हिन घर में तव्हां छो वेठा आहियो? तव्हां बाबा जा ॿार आहियो, ऐं तव्हांखे बाबा जी श्रीमत अनुसार हिते जो बि कमु मिलियो आहे उहो करिणो आहे, ताकी मूंखे ॾिसी ॿिया बि सिखनि, है न। त तव्हां बाबा चवनि था तव्हांजो कर्म बंधन जे हिसाब किताब वारो जीवन त समाप्त थी वियो। इहे तव्हांजो नयो जन्म। हिन नए जन्म में असांजो शरीर छा आहे? फ़रिश्ते स्वरूप। असांजा माउ पीउ शिव बाप ब्रह्मा मां, ऐं असांखे जीअं सोचता न कि असांजी मम्मी हीअं चवंदी आहे, असांजो पापा हीअं चवंदो आहे। हाणे तव्हांखे सदा यादि रहणो खपे, मुंहिंजो शिव पिता असांखे छा छा चवंदा आहिनि, ईअं करो ईअं करो। शिव टीचर असांखे छा छा चवंदा आहिनि।
सतगुरु जे रूप में बाबा असांखे कहिड़ा कहिड़ा वरदान ॾिना अथई। त मां वरदानी आत्मा आहियां। मां कंहिंखे बि चवां इहे शांत आत्मा आहे त उहो शांत थी वे, शांती जीअं त हुनखे वरदान जे रूप में मिली वञे, है न। त ईअं बाप इन करे न तव्हां ख़ुदि खे तव्हांजे मथां तव्हां ॾाढनि जो जीवन ठाहे सघंदा आहियो। उन ॾींहुं बाबा चई न, ब्रह्मण द्वारा ई जीवन ठहींदो आहे, ब्रह्मण द्वारा ई नयो जीवन जो रास्तो मिलंदो। त तव्हांजे मथां केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे, लौकिक न अलौकिक रूप में। त इहे त सभई सम्झंदा आहियो न, पुराणो हिसाबु हाणे ताईं रहियो त न आहे न। उहो अगरि तव्हां सम्झंदव कि मां फलानी आहियां त तव्हांखे लॻंदव, बाक़ी त न रहियल आहे। छा सम्झंदा आहियो? महाराष्ट्र वारा टीचर्स छा सम्झंदियूं आहिनि? हुन समय महाराष्ट्र वारा आया हूंदा, हिसाबु किताबु चुक्तू करण में होशियारु आहियो या ढिला आहियो? चुक्तू करणु ईंदो आहे न, हिसाबु किताबु अगरि तव्हांखे लॻे थो त असां न बाबा खे बाबा जो चईंदे बाबा छा चईं कि सभु कुझु मूंखे ॾेई छॾियो। त अगरि तव्हांखे लॻे न शायदि मुंहिंजो पुराणो हिसाबु किताबु आहे, त उहो तव्हां पंहिंजो न सम्झो, बाबा जो ई सम्झो कि मुंहिंजो न आहे, बाबा जो आहे, है न। त बाबा चवनि था फ़रिश्ता ठही वञो त महिनत सां छुटिजी वेंदो, फ़रिश्ता थी वेंदो त असांजो कुझु आहे ई न, सभु कुझु। फ़रिश्तो मतिलबु पुराणो शरीर ख़तमु थी वियो, पुराणो शरीर ख़तमु थी वियो त सभु ख़तमु थी वियो न। अॼु माण्हू छा था करनि, कंहिंजे मथां ॾाढो कर्ज़ु हूंदो आहे त माण्हू सोचंदा आहिनि असां मरी वेंदासीं त ज़िंदगी छुटी, लेकिन हुन सां गॾु इहे न सोचंदा आहिनि असां त मरी वेंदासीं, लेकिन असांजा बाक़ी संबंधियुनि वटि त बोझ चढ़ंदो न, ॿारनि वटि। त कई माण्हू सोचंदा आहिनि हलो परिवार जो परिवार ई मरी था वञनि। पर अॼुकल्ह ॾिसो दुनिया में एॾा केस थियनि था त माण्हू बि सम्झनि, भई ॾिसनि भई हिन वटि पैसो त आहे न वीचारे वटि, हल कर्ज़ो त चढ़ियल त, लेकिन पैसो हुजे त ॾींदो न, त छॾे ॾियो भई ठीकु आहे, माफ़ु करो, ॿियो छा, अॻियां खां न ॾियो, बसि ख़तमु कयो। फालतू कल्ह तव्हांखे पतो लॻे मरी वियो, पोइ वही अफ़सोस करो, है न। ये इंसानियत थींदी आहे, है न। अॼु सम्झो तव्हांखां के ॾाढा पैसा वरिता ऐं तव्हां हुनजी कंडीशन ॾिसो था त तव्हां छा सोचंदा? हिकु सुठे इंसान जे रूप में, भले तव्हां संगम युग त न आहियो, तव्हां कलयुग में ई आहियो। अगरि सोचो साम्हूं वारे तव्हांखां हज़ार वरितई, लख वरितई, घणा बि, हाणे वीचारे वटि ख़ुदि वटि आहे ई न, ॾाढनि ॼणनि जो ॿियो चढ़ियल अथसि, ऐं उहो सोचे थो हाणे मां छा करां। त तंहिंखां त हुन माण्हू खे चयो चल ठीकु आहे यार, तूं छॾ, बसि हाणे असां तोसां धंधो न कंदासीं, बाक़ी तूं न ॾे पैसा। छो जी दुनिया में इहे थिए थो न, भई कर्ज़ो चढ़ी वियो त माण्हू सोचंदो न, बार बार कोई घुरंदो त माण्हू सोचंदो आहे न, अरे कंहिंखे सुठो न लॻंदो आहे त सोचंदो आहे तंहिंखां त असां सभु मरी वञूं, ज़िंदगी छुटे, है न। त ईअं ई असांजो ॾाढो सारो, अगरि तव्हांखे लॻे थो मां हिन खे बि हीअं चयो, हिन खे बि हीअं चयो, हिन खे बि हीअं चयो, मुंहिंजो त ॾाढो बुरो हिसाबु किताबु आहे, त तव्हां न हिन पुराणे शरीर सां मरी वञो, सोचो मां फ़रिश्तो आहियां। फ़रिश्ते स्वरूप में रहंदो त कोई बंधन हूंदो ई न, कोई बोझ हूंदो ई न, कोई हिसाबु किताबु हूंदो ई न, है न। जीअं माण्हू मरण खां पोइ बि अगरि ॿियो जन्म न मिलंदो त सूक्ष्म शरीर में रहंदे न, ईअं तव्हां बि सम्झो, सची में न मरिजो, शरीर खे न ख़तमु, ईअं सम्झो असां फ़रिश्ता आहियूं, बसि ॿियो जन्म थी वियो असांजो, त सभु हिसाबु किताबु ख़तमु। फ़रिश्तो ठही वञो त महिनत सां छुटिजी वेंदो। बाबा असांखे हाणे चवनि था, बाबा हाणे पार्टी सां ॻाल्हाइनि था, सदा पंहिंजे हिन सृष्टि ड्रामा जे अंदरि हीरो पार्टदारी सम्झी करे हलंदा आहियो।
सदा पंहिंजे खे हिन सृष्टि जे अंदरि हीरो पाटदारी सम्झी करे हलंदा आहियो। जो हीरो पाटदारी हूंदो आहे उन्हनि खे हर कर्म में पंहिंजे मथां अटेंशन रहंदो आहे। जो हीरो पाटदारी हूंदा आहिनि उन्हनि खे हर कर्म में पंहिंजे मथां अटेंशन रहंदो। उन्हनि जो हर क़दम ईअं उठंदो जो सदा वाह वाह करे। मतिलबु उन्हनि खां अहिड़ा कर्म थींदा कि माण्हू उन्हनि जी वाह वाह करे, वंस मोर करे। न कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कोई समय ॾाढो सुठो हूंदो आहे, माण्हुनि जो व्यवहार ॾाढो सुठो हूंदो आहे, त इंसान खे लॻंदो आहे हा ॾाढो मज़ो आयो, उन्हनि असांजी ॾाढी ख़ातिरी कई, वरी उहे ॾींहं कॾहिं ईंदा। अगरि हीरो पाटदारी जो कोई बि हिकु क़दम हेठि मथे थी वेंदो आहे त उहो हीरो न कहलाईंदो आहे। मूवी बि कीअं हिट थींदी, मूवी हिट कीअं थींदी आहे जॾहिं जेको पाटधारी हुजे ॾिसो तव्हांखे रुआए बि सघंदो आहे न। मूवीज़ जेका एक्टर्स हूंदा आहिनि उहो ॾिसो कीअं हूंदा आहिनि न, मतिलबु उन्हनि में बि केॾी शक्ति हूंदी आहे न। हिकु एक्टर में ॾिसो केॾी शक्ति आहे। जॾहिं उहो एक्टर खिलंदो त माण्हू खिलंदा आहिनि, जॾहिं उहो एक्टर रोईंदो आहे त माण्हू रोईंदा आहिनि, जॾहिं उहो एक्टर भले फटल जीन्स ई पाए थो, पाईंदा आहिनि अॼुकल्ह घुटननि तां कटल, कीअं ॾिसो जीन्सियूं ॾिसो, कपिड़ा ॾिसो। हिकु एक्टर अगरि फटल जीन्स पाए छॾियईं, गुंजल शर्ट पाए छॾियईं त मतिलबु उहो फैशन थी वेंदो। तव्हां सोचो ईअं ई माण्हू ॾिसनि भई राधे कृष्ण एॾा सुठा पूरा कपिड़ा पाए रखंदा आहिनि, जेके असली चित्र आहिनि उन में त पूरा कपिड़ा पाए रखंदा आहिनि लक्ष्मी नारायण, लेकिन कोई उहा कपिड़ा पाए थो, नथो पाए। लेकिन अॼु एक्टर फटल जीन्स पाए थो त उहो जीन्स केॾी महांगी मिले थी। उहे ई ॾिसो भिखारियुनि वटि कपिड़ा न हूंदा आहिनि, कंहिंजा फटल कपिड़ा, अहिड़ा कपिड़ा, उन्हनि खे माण्हू चवंदो भिखारी, ऐं उहे ई फटल कपिड़ा एक्टर पाए निकिरे कंहिं मूवी में पाए छॾियईं त मतिलबु उहो फैशन थी, है न। जैकेटनि ते किथे किथे न दॿा दॿा वारी बि जो पेंट कंदा आहिनि न, पेंटर जे मथां जीअं दॿा दॿा लॻी वेंदा आहिनि न उन्हनि कपिड़नि ते, इहे दॿा दॿा लॻल वारा बि कपिड़ा अॼुकल्ह फैशन में निकिरी विया आहिनि। ॾिसो केॾी कशिश आहे उन्हनि में, त हुनखे हिकु हीरो एक्टर चईंदासीं न, है न, कि उहो भॻवान बि न आहे, इंसान ई आहे तव्हां वांगुरु, लेकिन हुन पंहिंजी पूरी शक्ति, सोचो उहो केॾो मतिलबु उहो बि जंहिं बि भॻवान जे रूप खे यादि कंदा हूंदा, इहे बि भक्ति कंदा आहिनि, भॻवान खे यादि कंदा आहिनि, हुन रीति सां उहा एक्टिंग कंदा आहिनि जेकी पूरी दुनिया, देश बि न पूरी दुनिया ताईं वेंदी आहे, माण्हू कॉपी कंदा आहिनि। त हीअं तव्हां ख़ुदि खे ॾिसो, ऐं असां वटि त सर्वशक्तिवान डायरेक्ट भॻवानु आहे। उहो त चलो कृष्ण जे रूप में यादि कंदा आहिनि, गणेश जे रूप में, देवियुनि जे रूप में, है न, अल्लाह जे रूप में, जो बि आहे, लेकिन असांखे त डायरेक्ट निराकार परमात्मा, जॾहिं असां पंहिंजो जंहिंसां सभी आत्मायूं जेके यादि कंदियूं आहिनि इनडायरेक्ट वे में, त अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे जो संकल्प कंदासीं, जो बोलंदासीं, जीअं कर्म कंदासीं, त छा पूरे विश्व में हुन जा वाइब्रेशन न फैलंदा? फैलंदा न। त इन करे तव्हां ईअं न सोचो कि मूंखे केरु थो ॾिसे, तव्हां बसि बाबा खे यादि करे उन रीति संकल्प करो, उन रीति बोलो, उन रीति कर्म कंदा वञो जीअं जीअं बाबा चवनि था, त
त हिन सां पूरी दुनिया में वो वाइब्रेशन फैलंदा आहिनि, पोइ हूअं हूअं कर्म थींदो आहे। हिन करे हमेशह सम्झो कि मां हीरो पाठदारी आहियां। मां कोई अहिड़ो संकल्प न करां, मां कोई अहिड़ो बोल न बोलां, मां कोई अहिड़ो कर्म न करां जंहिंजे कारण कीअं आत्मा जो नुक़सानु थी वञे, जंहिंजे कारण मुंहिंजो पाठ हेठि मथे थी वञे, है न। जेको स्टेज ते एक्टर हूंदो आहे केॾो ध्यान सां एक्टिंग कंदो आहे, हालांकि उन्हनि जा हिकु ॿ शूट थींदा आहिनि कट कि इहे शूट सुठो न थियो त ॿियो करो। हीअं त बाबा बि असांखे सेखारींदा आहिनि न, अञा बाबा अञा ताईं जेसिताईं असांजी संपूर्ण स्थिति अचे तेसिताईं बाबा बि चईंदा आहिनि न, चल ठीकु आहे, हीअं थी वियो, हाणे ॿिए दफ़ा न कजो। असां बि छा था करूं, सुधारो ई था न, है न। पोइ असांजी फाइनल स्टेज जेकी हूंदी उहा रिकॉर्ड थी वेंदी। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि तव्हांजा भगत बि तव्हांजे साम्हूं ईंदा, हुन समय अगरि तव्हांजी आत्मिक स्थिति कहिड़ी हूंदी, तव्हां गुस्से में हूंदव, शांत हूंदव, है न। ॾिसो के देवी देवता आहिनि, जा हिकु कृष्ण जा ई ॾिसो केॾा सारा अलॻि अलॻि रूप चित्र ॾेखारींदा आहिनि। किथे त कृष्ण गोरो आहे, किथे त मुंहुं अहिड़ो अथसि, किथे त सिधो आहे, किथे टंग अहिड़ी आहे, किथे कारो आहे, किथे अखियूं कीअं अथसि, मुंहुं कीअं अथसि, है न। त इहे सभु छा आहिनि, इहे असांजा ई अलॻि अलॻि चित्र। हाणे असांजा भक्त कंहिं बि रूप में ईंदा हूंदा, ॾिसी वेंदा हूंदा ओड़ो चित्र, जे तव्हांजो कॾहिं गुस्से वारो मूड अगरि कंहिं ॾिठो हुजे त माण्हू उहो यादि रहींदो न कि हा मां त हुन सां मिलियमि न, उहो एॾो गुस्से में हुई, उहा मूंखे त अञा ताईं यादि आहे उहो रूप उनजो। त ईअं ई असांजा भक्त असांजो अलॻि अलॻि आत्मिक स्थिति जो रूप पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾींदा आहिनि, ओड़ा चित्र ठाहींदा आहिनि। त बाबा चवनि था हिन करे सदा ख़ुदि ते अटेंशन रखो कि मां केरु आहियां, हीरो पाठदारी आहियां। त तव्हां सभई डबल हीरो आहियो न, हीरो विशेष पाठदारी बि आहियो ऐं हीरो जहिड़ो जीवन ठाहिण वारा बि आहियो। हिकु त हीरो पाठदारी आहियो, ॿियो हीरो जहिड़ो जीवन ठाहिण वारा बि आहियो, ॿियनि जो बि ठाहिण वारा आहियो। त ईअं पंहिंजी समान अनुभव कंदा आहियो। हिकु थींदो आहे ॼाणणु, ॿियो थींदो आहे ॼाणे करे हलणु, जेके बाबा हुन ॾींहुं चई न, कन रस ऐं मन रस। कन रस मतिलबु ॼाणण वारा, ॿुधण वारा, मन रस मतिलबु ओड़ा ठहिण वारा, उन्हनि जे मन खे उहो भाई त ॼाणंदा आहियो, व ॼाणे करे हलंदा आहियो। त सदा पंहिंजे हीरो पाठ खे ॾिसी हर्षित रहो, वाह ड्रामा, वाह मुंहिंजो पाठ, है न। बाबा चईंदा आहिनि न, चलो अगरि तव्हांखे ॿियो कुझु न, कम से कम इहे त सोचो कि मुंहिंजी बुद्धि एॾी सुठी आहे, बाबा एॾी सुठी बुद्धि ॾिनी अथई कि मां ख़ुदि खे पहचानियो, बाप खे पहचानियो, ड्रामा खे पहचाने सघंदी आहियां, है न। तव्हां मधुबन वञी सघंदा आहियो, ॿिया कोई वञी सघंदा आहिनि जीअं तव्हां वेंदा आहियो, है न, बाबा जो ॿार ठही करे। ॿिया विज़िटर्स ईंदा हूंदा या कोई बि फंक्शन में महिमान स्वरूप वेंदा हूंदा, लेकिन तव्हां सोचो मधुबन, ईअं त ॾिसो कोई बि मंदिर टिकाणे हली वञे, अॼु कोई अमृतसर बि हली वञे भगत ठही करे, के मंदर में बि हली वञनि भगत ठही करे, लेकिन मधुबन में तव्हां वञी कोई ईअं ई वञी सघंदो आहे, लेकिन तव्हां धारणा कई आहे, है न। बाबा जो चयो आहे तव्हां उन रीति हलंदा आहियो, बाबा जी भाषा सम्झी सघंदा आहियो, बाबा जी मुरली सम्झी सघंदा आहियो न।
तव्हांखे अगरि कॾहिं लॻे ॿियो कुझु बि न, त कम से कम ये त सोचो कि तव्हां बाबा जी मुरली ॿुधी सघंदा आहियो, सेंटर वञी सघंदा आहियो, मधुबन वञी सघंदा आहियो, बाबा जी मुरली पढ़ी सघंदा आहियो, सम्झी सघंदा आहियो, हुनखे धारण करे सघंदा आहियो, बाबा खे परमधाम में यादि करे सघंदा आहियो, ख़ुदि खे आत्मा सम्झी सघंदा आहियो, बाबा सां ॻाल्हियूं करे सघंदा आहियो, है न। केॾी विशेषताऊं आहिनि। भले तव्हां सेंटर इंचार्ज न आहियो, भले तव्हां कंहिंखे कोर्स न कराईंदा आहियो, भले तव्हां कंहिंजी क्लास न कराईंदा आहियो, भले तव्हां स्टेज ते वेही करे भाषण न कंदा आहियो, लेकिन तव्हां सोचो, दुनिया जे हिसाब सां सोचो, तव्हांजे मोहल्ले वारा तव्हां सां गॾु मधुबन हूअं हली सघंदा आहिनि, है न। ईअं बाबा जी रूम, बाबा जी कुटिया, बाबा सां ॻाल्हाए सघंदा आहिनि। ईअं जीअं तव्हां चईंदा आहियो मुंहिंजो बाबा, हूअं ॿियो कोई चई सघंदो आहे अज्ञानी? त हिन में त तव्हां विशेष थी वियो न, त हुन हिसाब सां ख़ुदि खे विशेष पाठधारी सम्झो, है न। बाबा खे तव्हां भोग लॻाए सघंदा आहियो, डायरेक्ट बाबा खे यादि करे, बाबा सां तव्हां उथी वेही खाई पी घुमी सघंदा आहियो। त बाबा चवनि था त सदा पंहिंजे खे हीरो पाठ ॾिसंदे हुए हर्षित रहो, वाह ड्रामा, वाह मुंहिंजो पाठ। अगरि जरा बि साधारण कर्म थियो त हीरो न कहलाईंदो। जीअं बाबा हीरो पाठधारी आहिनि त उन्हनि जो हर कर्म ॻायल आहे न, बाबा जो हर कर्म ॻायल आहे, गायन ऐं पूजन योग्य आहे। त एतिरो नशो आहे या भुलिजी वेंदा आहियो? अधु कलाक त भुलियो, हाणे बि भुलिजणो आहे छा? हाणे त यादि स्वरूप ठही वञो न, है न। स्वरूप ठहिण खां पोइ कॾहिं भुलिजी न सघंदा। हाणे यादि स्वरूप ठही वञो, स्वरूप ठहिण खां पोइ कॾहिं भुलिजी न सघंदो। जीवन खे श्रेष्ठ ठाहिण जो सहज साधन कहिड़ो आहे? श्रेष्ठ जीवन तॾहिं ठहींदी जॾहिं पंहिंजे खे ट्रस्टी सम्झी करे हलंदा, है न। श्रेष्ठ जीवन कॾहिं ठहींदी? जॾहिं तव्हां पाण खे ट्रस्टी सम्झंदव कि मुंहिंजो कुझु न आहे, है न। बसि बाबा खे यादि करे, जीअं बाबा जी मां कठपुतली आहियां, बाबा मूंखे हलाइनि था, त हिन सां असांखे अहंकार बि न ईंदो कि मां हीअं कयो, है न। कोई तव्हांखे चए बि तव्हां हीअं कयो, हेॾो सुठो कयो, तव्हांखे मन में, भले तव्हां हुनखे न चओ, हुनखे थैंक यू चओ, मन में हुजे कि मां त बाबा जी कठपुतली आहियां, बाबा मूंखां कराई बसि, है न। त ट्रस्टी अर्थात न्यारो ऐं प्यारो। त सभी खे बाबा ट्रस्टी ठाहे छॾियो आहे न, ट्रस्टी आहियो न, ट्रस्टी थी करे रहण सां ग्रस्तपन स्वतः निकिरी वेंदो। ग्रस्तीपन ही श्रेष्ठ जीवन खे हेठि लाहींदो आहे, है न। चेक करो, अञा ताईं तव्हां ख़ुदि खे ग्रस्ती सम्झंदा आहियो? ग्रस्ती मतिलबु कि तव्हां कंहिंजी ज़ाल, कंहिंजी नुंहुं, कंहिंजी धीअ, कंहिंजी माउ, कंहिंजी ॾेराणी वीराणी, निणान, ससु, ईअं सम्झंदा आहियो? अञा ताईं तव्हांखे लॻंदो आहे छा कि मां हिन घर जी धीअ आहियां त मुंहिंजो हक़ु आहे? ईअं लॻंदो आहे कॾहिं मां हिन घर जी नुंहुं आहियां त इहो मुंहिंजो हक़ु आहे? जीअं ॿाहिरि गृहस्थी वारा चईंदा आहिनि न, कोई धीअ खे कुझु न ॾिनई त चईंदी आहे न धीअ कि मां धीअ आहियां, मूंखे पुछियईं न, मूंखे ॾिनई न, मूंखे सॾु न कराई, आख़िर त मां भेण ई आहियां, मां हुनजी नुंहुं आहियां, मूंखां त पुछियईं न, मां वॾी जो बि आहियां, वॾी नुंहुं आहियां या जो बि आहियां। ईअं लॻंदो आहे तव्हांखे कॾहिं? कॾहिं पंहिंजे ॿारनि खे चईंदा मां तुंहिंजी माउ आहियां, ईअं ॻाल्हाइबो आहे? न। कॾहिं तव्हांजे पति जे लाइ तव्हांखे लॻंदो आहे कि मां हिन जी ज़ाल आहियां, मूंखे हीअं थो चए, त उहो गृहस्थीपन थी वियो, है न। त इहे गृहस्थीपन थी वियो। हाणे असांखे हुन
लौकिक संबंध सां बि तव्हां ईअं कॾहिं न सोचो। उहो ॾियनि ठीकु आहे, उहो तव्हांखे भले धीअ सम्झी ॾियनि, नुंहुं सम्झी ॾियनि, या वैसे त बाबा चवंदा आहिनि कि असां में एॾो न्यारोपन अचे कि हुननि खे बि इअं लॻे कि हाणे हीअ त भॻवान जी ब्रह्म कुमार कुमारी आहे, मतिलबु एतिरो न्यारोपन अची वञे। उहो जॾहिं असां में एतिरो ईंदो न त उन्हनि खे बि जो उहे सोचंदा आहिनि कि मुंहिंजी धीउ आहे, नुंहुं आहे, ज़ाल आहे, उन सां उहे न्यारा थी वेंदा। जीअं अगरि ॿार हुजे त ॿार अगरि तव्हां ब्रह्मा कुमारी थी करे, बाबा जो ॿार थी करे, ट्रस्टी सम्झी करे ॿारनि खे संभालंदव त ॿार चईंदो अरे मुंहिंजी मम्मी त ब्रह्मा कुमारी आहे, मम्मी थोरी आहे ब्रह्मा कुमारी आहे इहे त, है न। त उहो जॾहिं असां भले करो माउ जे हिसाब सां जो करिणो आहे, ज़ाल जे हिसाब सां, नुंहुं जे हिसाब सां, धीअ जे हिसाब सां, लेकिन असांखे ईअं लॻे कि बसि इहे बि निमित मात्र आहे। न, असांजी ख़ुदि जी इच्छा न हुजणी खपे कि मां धीअ आहियां त मूंखे ईअं करिणो खपे, मां ज़ाल आहियां त मूंखे करिणो खपे, मां माउ आहियां त मूंखे ईअं करिणो खपे। तव्हांजी इच्छा न हुजणी खपे। तव्हां हमेशह इहे सम्झी करे करो कि मां आत्मा आहियां, तव्हां हमेशह इहे सम्झी करे करो कि मां आत्मा आहियां, त उहो ट्रस्टीपन ईंदो, न्यारोपन ईंदो। त सभिनि खे बाबा ट्रस्टी ठातो आहे न, ट्रस्टी आहियो न, ट्रस्टी थी करे रहण सां गृहस्थीपन स्वतः ई निकिरी वेंदो। गृहस्थीपन ई श्रेष्ठ जीवन खे हेठि लाहींदो आहे। ट्रस्टीपन में मुंहिंजो कुझु हूंदो ई न आहे, जिते मुंहिंजोपन न हुते नष्टो मोह स्वतः थी वेंदो। सदा निर्मोही अर्थात सदा श्रेष्ठ सुखी, है ना। सदा निर्मोही अर्थात सदा श्रेष्ठ सुखी। त नष्टो मोह ठव, त नष्टो मोह ठव। हाणे न देह जे हिसाब सां न ख़ुदि खे बाबा जो ॿार सम्झी करे, जीअं बाबा सां सर्व संबंध निभाईंदा आहिनि न, कि बाबा असांजो बाबा बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि, ॿार बि आहे, पति बि आहे, है न, असांजो दोस्त बि आहे, असांजो डॉक्टर बि आहे। उन हिसाब सां तव्हां बि त असां बाबा जो ॿार आहियूं त असांखे ईअं करिणो आहे, मां बाबा जी शक्ति आहियां त मूंखे ईअं करिणो आहे, मां बाबा जी स्टूडेंट आहियां त मूंखे ईअं करिणो आहे, मां बाबा जी फॉलोअर आहियां त मूंखे करिणो आहे, मां बाबा जी दोस्त आहियां त मूंखे ईअं करिणो आहे। हाणे इन में जॾहिं तव्हां बिज़ी थी वेंदा न त तव्हांखे उहो लौकिक अधिकार हक़ में इंट्रस्ट न ईंदो, त तव्हांखे कॾहिं ईअं न लॻंदो कि मां नुंहुं आहियां त मूंखे हीअं छो न कई। अधु माण्हू त दुखी थींदा आहिनि न कि मां नुंहुं आहियां ऐं मूंखे हीअं न कई, हीअं न ॾिनई। न, मां त बाबा जो ॿार आहियां न, बाबा जो ॿार थी करे सभु कुझु प्राप्त थी वियो आहे, उन ते ध्यानु ॾियो। हाणे प्रवृत्ति वारनि सां बाबा ॻाल्हाइनि था, सभी प्रवृत्ति में रहंदे न्यारा प्यारा स्थिति में रहण वारा आहियो न। प्रवृत्ति जे कहिड़े बि लौकिक संबंध व लौकिक वायुमंडल वाइब्रेशन में त न अची वेंदा आहियो, है न। चेक करो, ईंदा आहियो प्रवृत्ति में रहंदे हुए लौकिक संबंध व लौकिक वायुमंडल वाइब्रेशन में त न ईंदा आहियो न। इन सभु लौकिकता सां परे सदा अलौकिक संबंध। हाणे ईअं सोचो, जीअं हिकु नुंहुं सोचदी आहे न कि मुंहिंजो इहो हक़ु आहे, त हाणे ईअं सोचो कि मां बाबा जो ॿार आहियां त बाबा जो मूंखे एॾा सारा अधिकार ॾिना अथई, उहो मां पंहिंजा ठाता आहिनि, पूरी रीति प्राप्त करे छॾियो आहे।
जो ज्ञान गुण शक्तियूं बाबा असांखे ॾींदा आहिनि न वरसे में, बाबा त ॾेई छॾियईं, लेकिन तव्हां पंहिंजो ठाहे छॾियो आहे उहो। नुंहुं ठही करे हक़ु वठण खां त ज़्यादा उहो छा कंदा, उहो त अल्पकाल जो आहे। उन्हनि खां हिसो वठण सां उन्हनि खां जो कुझु बि हूंदो आहे, धीअ जो, नुंहुं जो, माउ जो, पत्नी जो, हुन जे बजाए त इहे सोचो कि बाबा जो मूंखे पूरो वरसो ॾियण आया आहिनि, छा मां उहो वरसो पूरो वठी वरितो? मुंहिंजी हर गुण हर शक्ति स्वयं में धारण थी वई आहे। सभु ज्ञान, इहे जेका खज़ाना बाबा ॾियनि था, 84 जन्मनि जो वरसो पूरो वठी वरितो। छो जी चइण में त 21 जन्म आहे, लेकिन बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि दुनिया जे हिसाब सां तव्हांजो 84 जन्म बि, मतिलबु इहे अंतिम ब्रह्मण जन्म खां पहिरियों जेको ॾिसो, कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि ब्रह्मण जनम पहिरियों बि आहे ऐं असांजो इहे लास्ट जनम बि आहे। त उन हिसाब सां असां ज्ञान खां पहिरियों बि एॾा दुखी थोरी हुयासीं, त उन हिसाब सां 84 जन्मनि जो वरसो वठी वरितो। तंहिंखां त हिन में पंहिंजो दिमाग़ु लॻायो। लौकिकपन त न आहे न, घर जो वायुमंडल बि अहिड़ो अलौकिक ठाहियो जो लौकिक घर लॻे ई न, लेकिन सेवा केंद्र जो वायुमंडल अनुभव थिए। कोई बि अचे त अनुभव करे कि इहे अलौकिक आहिनि, है न। उहो कॾहिं थींदो जॾहिं तव्हां हीअं सोचंदव, तव्हां जेतिरो इहे सोचंदव न इहे बाबा जो घर आहे, भले तव्हांजे घर में तव्हां ई ज्ञान में हलंदा हुजो, लेकिन तव्हांजी सोच हूंदी न, त सोचो असां बाबा खे सोचे करे सोचूं था त असांजी सोच जा वाइब्रेशन त ज़्यादा हूंदा न, त कोई बि अचे त उन्हनि खे अलौकिक लॻे, लौकिक न, कोई बि लौकिकता जी फीलिंग न अचे। अचण वारा अनुभव करनि कि इहे कोई साधारण घर न आहे, लेकिन इहे त मंदिर आहे। अचण वारा हीअं अनुभव करनि कि इहे कोई साधारण घर न आहे, इहे त मंदिर आहे। ये ही आहे पवित्र प्रवृत्ति वारनि जी सेवा जो प्रत्यक्ष रूप। ॾिसो तव्हांखे केॾी वॾी सेवा आहे, ॾिस सेंटर ठाहींदो, उहो त नाम ई बाबा जो नाम सां आहे, लेकिन तव्हांखे त गुप्त वेश में रही करे इन घर खे बाबा जो सेंटर ठाहिणो आहे, मंदिर ठाहिणो आहे, है न। केॾी वॾी सेवा आहे न तव्हांजी। भई हुते त ॾिसो सेंटर ते त आहे ई, सभु चईंदा हा बाबा जे सेंटर ते वञो, बाबा जे सेंटर ते सभु चित्र बि लॻल हूंदा, त मुरली बि हलंदी, त बाबा जा गीत बि। तव्हां त हिते घर गृहस्थी में तव्हांजे घर में त मूवी सीरियल गाना जो बि हलंदे हुए बि तव्हांजा संकल्प एॾो तेज़ हुजे कि इहो बाबा जो घरु आहे, त माण्हुनि खे लॻे कि इहो मंदिर आहे। त इहे तव्हांजी इहे पवित्र प्रवृत्ति वारनि जी सेवा जो प्रत्यक्ष रूप आहे। त हाणे बाबा खे इहे ॾेखारे जो करे, स्थान भी सेवा करे, वायुमंडल भी सेवा करे। जीअं सेवा केंद्र ते अगरि कोई जरा भी स्वभाव स्व संस्कार जे वश थी करे अहिड़ी चाल चलन हलंदा आहिनि त सभु चईंदा आहिनि न ईअं न थियणो खपे, है न। ईअं ई तव्हांजे घर जे स्थान में भी अहिड़ी महसूस था अचे कि हिन स्थान ते अहिड़ो कोई कर्म न थियणो खपे, है न। तव्हांजे घर में भी अहिड़ो वायुमंडल ठाहियो जो माण्हुनि खे ख़ुदि ई लॻे, मतिलबु तव्हां चारों तरफ़ एॾो बाबा जो वायुमंडल ठाहे करे रखो कि तव्हांजे घर में भी अगरि कोई ग़लति सोच ग़लति कर्म करण वारा हूंदा न, कॾहिं कॾहिं थींदो आहे न, त उन्हनि खे लॻे कि न न न हिते ईअं न करिणो आहे। ये फीलिंग दिलि सां अचे कि ये कर्म असां न करे सघंदा आहियूं। जीअं सेवा स्थान ते कोई भी कमी पेशी ॾिसंदा आहियो त ठीकु करे ॾींदा आहियो न, ये पंहिंजे लौकिक स्थान खे ऐं स्थिति खे ठीकु करे छॾियो। ये ॾिसो तव्हां गुप्त करे सघंदा आहियो,
तव्हां अंदरि छा था सोचो कंहिंखे थोरी थो पतो लॻे। तव्हां अंदरि ई अंदरि सोचंदा रहो, मां बाबा जे घर में आहियां, ये बाबा जो किचन आहे, ये बाबा जो रूम आहे, ये बाबा जो घर आहे, ये बाबा जा ॿार आहिनि, ये बाबा जा चीजियूं आहिनि, है न। संकल्प सां कंदा वञो त उहो छाप लॻंदी वेंदी। पोइ कोई बि तव्हांजे मतिलबु थींदो आहे न भई घर में बि कोई जेलसी करे, ईर्षा करे, कंहिंखे किराइण जी कोशिशि करे, कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो सोचे त हुननि खे बि लॻंदो त घर मंदिर लॻे, गृहस्थी न। जीअं मंदिर जो वायुमंडल सभिनि खे आकर्षित कंदो आहे न, ये तव्हांजे घर में पवित्रता जी खुशबू अचे। जे प्रकार अगरबत्ती जी खुशबू पवित्रता जी खुशबू, पवित्रता जी खुशबू अनुभव कजो। पवित्रता जी खुशबू मतिलबु हर संकल्प बोल कर्मनि में शुद्धि, ब्रह्मचारी भी। जे प्रकार अगरबत्ती जी खुशबू चारों ओर फैलदी आहे न, इन प्रकार पवित्रता जी खुशबू दूर दूर ताईं फैलणी खपे। इनखे चइबो आहे पवित्र प्रवृत्ति। त बाबा सेवा ॾेई छॾी न हाणे तव्हांखे। हाणे कॾहिं न सोचंदो कि असां छा सेवा करूं, है न। हाणे सेवा करो, ॾिसो हुनजी रिज़ल्ट छा हूंदी कि कोई बि इंसानु ईंदो न, उहो तव्हांजे घर जे लाइ ज़रूरु कुझु न कुझु सुठो चईंदो कि तव्हांजे घर में ॾाढो मज़ो ईंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे, है न। अगरि ईअं चईंदा आहिनि त सम्झो कि थी वियो आहे। त ईअं हाणे बाबा गृहस्थी वारनि खे सेवा ॾिनी अथई। कहिड़ी सेवा ॾिनी बाबा? कि तव्हांजे घर मां पवित्रता जी खुशबू अचे, मंदिर लॻे, वाइब्रेशन बाबा जे घर जहिड़ा थी वञनि, है न। ये कोशिशि करो कि बाबा जे हिन घर जा वाइब्रेशन मधुबन जहिड़ा थी वञनि। ये बाबा जो मधुबन जो हिकु कमरो आहे, ईअं सोचो कि तव्हांजो घर बाबा जे मधुबन जो हिकु कमरो आहे, है न। त वो वाइब्रेशन जल्दी जल्दी फैलंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।